खिदमत कर अफदल अशकाल खिदमत मुनास भले का भले मशहूरी अल्लाह दीवान की खिदमत करना खिदमत करना सा खुदा खुश किया खिदमत करना सा अल्लाह की ज़ात राज़ी की खुसूसन अल्लाह की साले वाना नेक वाना उनकी खिदमत करना सादत खुश नसीबी है खुशबख्ती है मुदरिक फरमाया कन्नास ये फुकरा बेअसगर नशीन ये अगनिया अमीरन नवाबन बादशाह सागर कुर्सी देवे उन्हें का बधी का है फकीरन जो का कुसा हज़रत पीर मिठा सिंह रहमतुल्लाह अलैह फरमाया दुनिया दे मानव की दावत करे खराए जी के अंदर जिक्र की हिकड़ो गिरो कराए सदी दुनिया दे दावत खाने जिक्र वाले की कोई गुले खाने जो शान शरीते फकीर लोगे गुले खा अल्लाह साले वाना कबतीगा तमसन हिकमत के जो तेरे की सना बदी कुरान की जवान पढ़ती फकीर की हिकमत के जो बुजुर्ग फरमाया हर की खिदमत करत हूँ मखदूम शुद हर की खुदरा दीद हूँ मगर खिदमत करो मखदूम कीदो जो पाण के भी ॾिसंदो ये महरूम रहिजी ये सैयद फरमाइता देख गिनो कहीं दी वो ताकत है जे मेहमान न हुसन जेड़े मेरी वो ताकत मेहमान बड़े सब जिक्र वाले सब तक गुजार अल्लाह वाले लोग आए बैठे खिदमत करो फकीर बिचवेद रमत खुशी में दर्श कुछो राजमान ने सुना मान चुच्चन बटमुठवा निर्लो मुझे कुछ चोरी तो करे फकीर ने करे फकीर बिठा ये जो चुच्चियों सिद्धियों करे रखी दोस्त खिदमत करे आला मकाम हजरत शाह अब्दुल करीम हुर्री वारो अलाज मुस्तफा शाह की पिटाई जो तड़ा डाडो हुयो रोज़ो पीर वो डाडो बड़ा डाडो तड़ा डाडो शाह की पिटाई जो तड़ा डाडो
शाह करीम जो मिटाई तड़ पोटरो 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 पड़ पोटरो ये बुजुर्ग रात थी हुई सभिनी मस्जिदनि जी बुआरी कढो मस्जिदनि जी सफ़ाई कदो वरी मस्जिदनि जा की खाना हूंदा उहे साफ़ कयो वरी मस्जिद जा वज़ू जा पाणी जा कोई नात भरींदो माण्हुनि जे पीअण जो पाणी दिला मट उहे भरींदो मस्जिद शरीफ़ में मुसाफ़िर परदेसी आयल आहे त उनजो ख़िदमत कजो थकल आदमी ज़रूरु मरण ॾींदो कंहिंखे बुखार आहे बीमार आहे उनखे टिकी पोटो आणे ॾींदो जेकॾहिं केरु बुखार आहे उनखे मानी जी खाराईंदो कॾहिं कॾहिं संदसि हवेली में खाधो रहंदो गदाई करे पिनी पानी वठी अचे महिरबानी करे हेॾो अल्लाह जो कामिल वली हुयो हेॾे मुक़ाम वारो हुयो कीअं ख़िदमत मुसाफ़िरनि परदेसियुनि जी ख़िदमत कंदो जेके माण्हू जेतिरी ख़िदमत कनि था अल्लाह ताला उनखे ओतिरो नवाज़े तरीक़त ख़िदमत ख़ल्क़ नेस्त तरीक़त ख़िदमत ख़ल्क़ नेस्त तरीक़त ख़िदमत ख़ल्क़ नेस्त न तस्वीर सज्जाद दल्क नेस्त तरीक़त ख़िदमत जी ख़ल्क़ जो नालो ख़ल्क़ जी ख़िदमत जो नालो तरीक़त जुब्बा पाए गोदड़ियूं पाए फटका बदे चादरूं वेड़े इहा फ़क़ीरी न आहे बेस फ़क़ीराना कयईं मथे पंहिंजे भूंड में गुरूर तकबर में वधे इहा फ़क़ीरी न आहे फ़क़ीरी इहा आहे जो अल्लाह जे बारनि जी ख़िदमत करे ख़िदमत वारनि जे लाइ अल्लाह ताला जे निशान जी तरफ़ां रहमत जा दर खुलंदा आहिनि ख़िदमत वारनि खे अल्लाह वटि बातिन जा आला मक़ाम नसीब थींदा हज़रत क़िबला सिंह बयान फरमाईंदा त मखदूम सरवर नूर रहमतुल्लाह अलैह हाला शरीफ वारो ने बुजुर्ग वटि हिकिड़ो फ़क़ीर न अदर फ़क़ीर छा अदर फ़क़ीर तो हलन में हज़रत सरवर नूर की दरगाह थी रखी पासे रोज काठी की हड़ बदी डब थी ना डब कोई कटे उनके वट्टे उनकी रस्सी चाहिए उन रस्सी में काठी बदी कोई खणी ओ काठियूं हवेली शरीफ में पहुंचाईंदो रस्सी में खणी कोठड़ी हूंदी उन में रखंदो कोई रस्सियूं एतिरियूं थी वञो उहा कोठी सॼी भरिजी वई हर भरीअ हिकिड़ी रस्सी
वो रस्सियुनि सां कोठी सॼी भरिजी वई। हिकिड़े ॾींहुं मीयोगी जी मौसम हुजे, हज़रत सरवर नूह रहमतुल्लाह अलैह फरमायो त मस्जिद शरीफ उजरा मुसाफ़िर खाना के मथो कारो कयो, छितियूं किनी पहुंदियूं, बहुत ॾाढी ॻोल्हा कई बहुत न हिकिड़े फ़क़ीर जो ज़ीरो अदर फ़क़ीर काठियूं करे ईंदो आहे, रस्सियूं कोठड़ी में रखंदो आहे, कोठी सॼी भरी पई आहे, उनखे जीअं कतर कजे बोह थी पवंदो, उन गारो ठाहींदो, पोइ ईअं कयूं रस्सियुनि खे कटे उहे उन में गारे में विझी बोह वांगुरु सब मस्जिद उजरा उहे सभु गारो थी विया त रस्सियूं बची हज़रत सरवर नूह रहमतुल्लाह अलैह फरमाइश त तो असांजी घणी ख़िदमत कई आहे। उते दुकानदार हो हिकिड़ो, उनखे बुज़ुर्ग चयो त अदर फ़क़ीर जी बात थी, सामान सॼो वठे हिनखे विझे, बिल लिखंदो वञ इहो महीने ते मां तोखे ॾींदुसि। अदर फ़क़ीर लंगर में थोरी घणी केॾीमहिल देरि थी वञे, का शइ वठी तूं खाए त इहा मां तोखे बिल भरे ॾींदुसि। महीनो पूरो थियो, बुज़ुर्ग उन दुकानदार खे घुरायो, अदर फ़क़ीर जो ॿुधाए केतिरो बिल थींदो त मां पैसा ॾियां थो। कॾहिं कॾहिं लंगर में देरि थींदी आहे त भुॻड़ा वठंदो आहे, पोइ उन्हनि खे हीअं मटे भुॻड़ा वापसि ॾींदो आहे, खलूं खाई पाणी पी वेंदो। हाणे खलुनि जो कहिड़ा पैसा एॾो ख़ुलूस वारो। पोइ हज़रत साईं फरमाइश त हाणे तूं अदर आहीं, तूं मखदूम अब्दुर रहमान आहीं, तूं असांजी ख़िदमत कई आहे, तूं मखदूम अब्दुर रहमान आहीं। साईं उहो मखदूम अब्दुर रहमान थियो, हाणे तूं असांजी ख़िदमत करे दंग कई, हाणे वञ पंहिंजे ॻोठ ॾे, हाणे ख़ल्क़ वरी तुंहिंजी ख़िदमत कंदी। वो बुजुर्ग फैज़याब थी मोटियो, ख़ल्क़ उनजी ख़िदमत कई। नौशहर फ़िरोज़ में वॾो कुब्बो ठहियल अथव मखदूम अब्दुर रहमान। कुब्बो ॾिठो बुज़ुर्ग हज़रत मखदूम अब्दुर रहमान ॾाढो अदब हुयुसि, बुज़ुर्ग जी ख़िदमत में जा बाबा साईं जन जा वालिद गिरामी हुया, मुंहिंजा ॾाॾा साईं हज़रत काज़ी ख़ुदा बख़्श ये मुरीद हुया हज़रत मियां महमूद साईं रहमतुल्लाह बोड़ा लखियर खैर पुरातन शादी मत बाईपास न कर पुरातन शादी इन जगत में ये बाईपास अभी तो सामों को बोल नजर यो बुजुर्ग हज़रत महमूद साईं रहमतुल्लाह यो बुजुर्ग पंहिंजे पीर जो मुरीद संस वालिद साहब जो नालो हज़रत मोहम्मद कासिम रहमतुल्लाह, मोहम्मद कासिम हज़रत महमूद साईं फैज़ वरितो पंहिंजे पीर, संदसि पीर जेको हुयो इहो वरी पाठ शरीफ़ वारा बुज़ुर्गनि जो मुरीद, पाठ वारा बुज़ुर्ग थी विया, उन्हनि जो मुरीद हुयो। पोइ बुज़ुर्गनि जी वॾी ख़िदमत कंदो हो हज़रत मोहम्मद कासिम रहमतुल्लाह। ज़ात जा लाखियर हुया, ज़ात ते नाहे दात जो वहे सो लही,
पंहिंजे मुर्शिद जी वॾी ख़िदमत कई। हिकिड़े ॾींहुं हज़रत साईं पाठ शरीफ़ वारा बुज़ुर्ग वेठा हुया। फरमाईंदा हुआ शरवल जा ॾंदण ॾाढा भला थींदा आहिनि, ॾंदनि खे साफ़ कंदा आहिनि। शरवल हिकिड़ी काठी आहे, जीअं खबड़ जे ॿार जो ॾंदण कबाड़, शरवल जा ॾंदण ॾाढा भला थींदा आहिनि। बुज़ुर्ग त इहे ॻाल्हि कई। हे उथियो जिन मजलिस पूरी थी, हज़रत मोहम्मद कासिम रहमतुल्लाह अलैह इतो वियो काछे, शरवल जी काठी थींदी आहे काछे में, काछे वियो। उते वञी काठी हथ कयईं, उनजा ॾंदण ठाहे मोड़ी वधी कोई खणी आयो। ॿ टे ॾींहं लॻी वियसि ईंदे ईंदे। पोइ बुज़ुर्ग मजलिस में वेठा हुजनि, ॾंदणनि जी हड़क लॻी हुई। अबा मोहम्मद कासिम ये छा थी शरवल जी काठी जा ॾंदण तव्हां फरमायो भला थींदा आहिनि। बुज़ुर्ग ॾंदण कढिया सुठा आहिनि, पर जेके ताज़ा ॾंदण थींदा आहिनि, ताज़ी काठियूं, उहे ॾाढा भला थींदा आहिनि। बुज़ुर्ग इहे ॻाल्हि कई, हे पासरो वठी निकितो, वरी वियो काछे। हाणे किथे पाठ शरीफ़, किथे काछो, डपंदड़ कोह पंदा, इहो वियो। उतां ताज़ी शरवल जी काठी कपे, उनजा ॾंदण ठाहे, पोइ उन्हनि खे ईअं टपड़ी वेड़े, कूण जो टुकड़ो वेड़े, उन कूण खे पुसाईं जीअं सुकी न वञे। पोइ उतां काछे में ड्रोड़ भॻो, सुकी न वञे। मुर्शिद खे ताज़ो ॾंदण खपे, तो ड्रोड़ आहे। ड्रोड़ंदे चई उहो ॾंदण साईं जन वटि पेश कई, ताज़ा ताज़ा। अब ॾाढा सुठा ॾंदण आहिनि, पर पुटु तूं वॾी तकलीफ़ कई, चईसि तकलीफ़ कोन्हे, साईं जन ख़ुशि थिए। बुंड ॾिठे काठी, सुकल काठी हुजे, उन बुंड खे पंहिंजे कुल्हे ते रखी, उतों ॿोड़नि लाखे मूं खई उहो बुंड सिधो पाठ शरीफ़। उन में इहो इलाइक़ो कचो ऐं हूंदो, जंग शींहं अचे, चीता पालंदड़ जानवरनि जो बि ख़ौफ़ रहंदो हो। पर इहो उतों उहा बुंड कुल्हे ते रखी सिधो बुज़ुर्ग जी दरगाह पाठ शरीफ़। मोहम्मद कासिम ये छा खणी आईसीं, काठी ॾाढी सुकल हुई। मुंहिंजे साईं जन बाहि ॿारींदा, अटड़ सेकींदा, सियारे जे मौसम आहे, इन जे करे बुंड खणी आई। ही कुल्हो बि रेश थी वियुसि, ही कुल्हो बि रेश थी वियुसि। एॾी ख़िदमत। पोइ हिकिड़े दफ़े सां सोमवार नमाज़ पढ़ी, हज़रत मोहम्मद कासिम साईं घर में आयो त बीबी संदसि बोड़ मानी पेश कई। हिकिड़ो गिरो खाधनि जी घरवारी, बोड़ ॾाढो भलो रहंदो, ॾाढो मज़ेदार, मुंहिंजे मुर्शिद जे खाइण जहिड़ो। किथे जा मुर्शिद, किथे जो बोड़ मिसदा करे खा, जिन निड़ी को नथो हले, सुठो बोड़ पंहिंजे मुर्शिद खे खाधो। बंदि कर, ठाकुर में विझी बंदि करे ॾे, मां खणी वञा पाठ। साईं उहो सोमारी खां पोइ वो बोड़ ढाकू में विझी बंद कई, पराठड़ा पचाए वो खई, उतों निकतो इशा खां पोइ बंदी बंद बंदी बंद खरपुनत शाखा पाठ शरीफ़ आयो। वो बुजुर्ग हज़रत महमूद सैयद के मुर्शिद हुया, उन्हनि जो नालो महमूद हुयो।
the putos level you much do unen la do perda for what to all you partially or for all you for the kharawari bal what is वो नमाज तहज्जुद जी मस्जिद में जी पढ़ंदो वो ये जे बुजुर्ग जी बेटी शरीफ वे बुजुर्ग जी तहज्जुद जी लगता सी अंधारी जो जी मान बाबा के जिसी मत में नौकर मोहम्मद कासिम उठिए बेजा वक्त में की आई जिसी घर वाली बोर्ड थी ॾाढो भलो मज़ेदार मुंहिंजो साईं खाए जो खणी आयो तकलीफ़ कई आहे जिन तव्हां खाईंदो त मुंहिंजी दिलि ख़ुशि थी बुज़ुर्ग खे ॾिनो बुज़ुर्ग हलिया त जेसीं जेमहिल तव्हां मानी खाओ मुंहिंजी अम्मा खे बि खाराइजो बुजुर्ग जी का घर वाली पाल मावे इसी मुझे अम्मा के वे गड खराई बुजुर्ग जो तकड़ो वरी मोटियो बीबी साहब बता जो तिलावती बुजुर्ग पे कयो बुजुर्ग की चीज सही जल्दी मोटी आयो बुजुर्ग जो तकड़ो फकीर आ सो बोड़ यू पराठा मानी बचाए खणी आयो तो संभई कटजी खाऊं बीबी साहब जल्दी यो मुंहिंजो बच्चो मोहम्मद कासिम हूंदो ॿियो केरु न हूंदो ये आहे मोहम्मद कासिम हिकिड़े ॾींहुं के शरई मसइले ते मियां महमूद पटवाई उनजी घर वारी ॿिन्ही जो पाण में बहस शरई मसले फिकी मसले बुजुर्ग चो तो यो मसलो ही है बीबी चो तो न यो मसलो ही है जान किताब खोलियो था हिदाया उन्हें में यो मसलो लिखेला वो बुजुर्ग फरमाइश त जेकॾहिं तू मसले में सही थी मां गलत थियो तो मां तोखे इनाम में बकरी ॾींदुसि बीबी चयो त जेकॾहिं मां तू मुखे मारे वे तो वरी मां तोखे बकरी दी बिनी पाण में या सलाह मियां मामूद सही पटाई बुजुर्ग चयो जेकॾहिं मां तोखां इनाम खटे वञा तू मुखे बकरी दी मुंहिंजी त मुरीद जमायत खोड़ है कोई बकरी चारी तुंहिंजी बकरी चारी तो के जी मुंहिंजो बच्चो मोहम्मद कासिम को न बिठो इतनी खिदमत कई अल्लाह बुजुर्ग दुआ दी बुजुर्ग ने पाक शरीफ वाल दुआ दी बच्चा तो असांजी बड़ी खिदमत कई आ अने दुआ दी ता दुनिया तुंहिंजी खिदमत कंदी उन्हें बुजुर्गन जी हुआ निगाह उनजो तवज्जो उनजी खिदमत जो सिलो मिलियो तमाम दरगाह में इसको वो बुजुर्ग बा कमाल थियो हज़रत मियां मोहम्मद कासिम रहमतुल्लाह अलैह वरी उन्हें को फैज़ संदस फजंद तो मियां महमूद सही रहमतुल्लाह अलैह वो बा कमाल बुजुर्ग थियो हज़रत सही फरमाया मियां महमूद सही बुरन के वारो ये बुजुर्ग कहीं पहले मुरीद की तवज्जो करी है ज़रबनी या रसूल अल्लाह ये चाहिए टुकु की मदीने वाले साईं की ज़ात बाबरकात जे में ज़ात में हाथ में को फकीर जी की तवज्जो नहीं भूलने पर क्यों सामने मदीने वाले साईं की इनो बा कमाल मुझे दादा सही रहमतुल्लाह अलैह उनका मुरीद हूँ
दादा साईं खड़ो पंहिंजे मुर्शिद वटि ईंदा उते ख़ुदा बख़्श नाले सां ॿियो हूंदो दादा साईं जो नालो ख़ुदा बख़्श हुयो वो हिकिड़े ॾींहुं गुज़रे सम्झो ख़ुदा बख़्श उन्होंने जो जी सही दादा साईं जो जी सही भाई टिनि जो नालो ख़ुदा बख़्श पोइ हज़रत मियां मोहम्मद साईं फरमाईंदा आहिनि हो ख़ुदा बख़्श है तो के काज़ी ख़ुदा बख़्श दादा साईं खे काज़ी जो मतलब मुर्शिद काज़ी ख़ुदा बख़्श सॼी ज़िंदगी खे काज़ी ख़ुदा बख़्श मुर्शिद जी दादा साईं हिकिड़े भेरे बाबा साईं जा नंढड़ा हुआ ऐं ॿियो असांजो चाचो हुयो गुलाम फारूक नालो उहो सफ़ा नंढो सोमाणी निमाज़ पढ़ी वठी वापस दादा साईं खे पंहिंजे मुर्शिद ॾे वञा ज़ियारत ॾियण कोट दादा साईं जो हुयो कुर्केट ख़ैर पुनासनि शाह खां मथे कुर्केट जो कोट आहे उन कुर्केट में जऊं सोमाणी पढ़ी दादा साईं ॾिठो ऐं ॾाढी सां खे वरिती ॾाढी नालो मां हुरमत हुयो तमामु नेक हूंदी अदो फज़लुल्लाह इमाम सभई गज़ल पढ़ंदासीं नंढपण में वो असांखे घुराईंदी चवंदी मूंखे मदीने वारे साईं जी नात पढ़ी असां पढ़ंदा ॾाढो रोंदी तमामु नेक ॾाढी साण गॾु ऐं बाबा साईं जन नंढा हुया उहे हलनि पिया चाचो गुलाम फारूक नंढो उनखे छॾे कयो इहो रात जो इशा खां पोइ तूं कुर्केट मां निकिता थोड़ा लाख रुपया दादा साईं चयो त ईअं अचूं पिया त हिकिड़ो चोर रस्ते में आयो फुरण जे लाइ हीअं असांजे वेझो जो आयो त साम्हूं हिकिड़ो माण्हू सफ़ेद कपिड़नि वारो चोर पोइ ते अचो वरी पुठियों आयो ईअं लोणो वञी ॾिठोसीं उहो जीअं चोर अचे पियो त वरी उनजे अॻियां उहो अचल कपिड़नि वारो माण्हू अॻियां अची वरी उहो चोर फिरी अॻियां आयो उन चोर जे अॻियां अचल कपिड़नि वारो अची इएं जी सॼी वाट असां सां थियो वो अचल कपिड़नि वारो केॾी महिल साॻे केॾी महिल खाधे केॾी महिल अॻियां केॾी महिल पुठियां इहो पंधु कंदे कंदे तहज्जुद जे टाइम ते अची पहुतासीं मुर्शिद जे आस्थाने कोठा रखिया जीअं मां पहुतुसि रज़ी फरमायो त साईं जन में ओॾी अड़े काज़ी साहब रात जो त न निकिरंदो कर पंहिंजा बि सुख फिटाई ॿियनि जा बि सुख फिटाई अड़े काज़ी साहब वो खबर पई अचल कपिड़नि वारो जेको हिफ़ाज़त पियो करे यूं पियो अचे इहो मुर्शिद असां अजीब ॻाल्हियूं ॿुधाईंदा हिकिड़े भेरे ई सफ़र में जमात गॾु हुजे फतुअल शाह जे दायरे में रात हुया उते काठियूं सुकल ढेर पिया वरती जे खणण जो इज़्ज़त न जेको खणंदो उनखे नुक़सान मियां मोहम्मद साईं रहमतुल्लाह अलैह हिकिड़े फ़क़ीर खे फरमाईंदा सियारो वक़्तु हे काठियूं सुकल खोड़ पियूं आहिनि बुज़ुर्ग जे मज़ार जे पासे में तूं हे काठियूं खणी अच त बाहि बाहि ये वही थींदो न तूं सिंध जा माण्हू उनजे वॾड़नि जी मज़ार उन मुक़ाम में उहे हितां लाश खणी वञी उते दफ़न कयो उठनि ते पंहिंजो लाश खणनि उनखे ॾक ॾींदा हेॾो बि ॾक विच में उनते उहो जनाज़ो रखनि उहे ॾक जेके पासे सां ॾेई खणी वञनि न उहे ॾक वरी बुज़ुर्ग जे दरगाह जे पासे में रखी उहे ॾकनि जा ढेर पिया आहिनि
केर खणंदो न उन ही लगी वञे खाजी वञनि पर खणंदो न जेको खणंदो उनखे या बाह बजे या टंग बजे या नुक़सान थिए बुज़ुर्ग जो चवणु मुंहिंजे आस्थाने तो काठी केर न खणे या माण्हू साईं राति पहुता सर्दी हुजे सियारे जी मौसम हुजे उते बुज़ुर्ग जे दायरे में राति रहिया फ़क़ीर खे चयो भाई काठियूं पियूं सुकल खणी आ त बाहिड़ी वारी मत सिकी फ़क़ीर जो हड़ ॿुधी काठियुनि जी ये खयनि त कब्र मां आवाज़ आयो हुंगर जो तई त फ़क़ीर खे ॾकणी लॻी वई ऐं उहे काठियूं फिटी कयईं पोइ ते भॻो वापसि ही ॾके थड़के बीठो दिलि फरमाए छा छा अथई जिनी बुज़ुर्ग जला लिया मां ना हड़ कहीं मैं काठियूं जी त अकल की मुंहिंजो साह पियो वञे अरे तूं त को सफ़ा भाड़ी है पर ये बार टिकट तूं मन टुकड़ी ओ हड़ कदी काठियुनि जी खयईं वरी कब्र मां अकल थी जो ॿुधे जो काठियूं इन फ़क़ीरनि सां ईअं थियो त ॿिया माण्हू सही पाण तबियत जलाली हूंदो तबियत में हज़रत में माण्हू सही जोशीलो तबियत जो हूंदो वॾीअ जा रंग के नरम मिज़ाज हूंदा आहिनि के सख़्त मिज़ाज हूंदा आहिनि हिकिड़े वण में के मेवा खट्टा के खारा के जो बाबा साईं फरमाईंदा ही वेठो हूंदो बुज़ुर्ग या माण्हू साईं कंहिंसां ॻाल्हाईंदो उनजे हेॾे ॾिठो या हेॾे ॾिठो ठका पार कुते या पुट मां सुठो सां वेठो ॻाल्हाईंदो अहिड़ो फ़क़ीर मोटी आया काठियुनि ॾियण छॾे बुज़ुर्ग कावड़ में उथी जलाल में उथी वॾी हड़ ॿुधे इन महिल खयईं त कब्र मां आवाज़ आयो चई फिटण तूं मरी वई वीचार पंहिंजो लालच नथो छॾे असां त सीअ में पर ॿाहिरी ॿारे हथ सिकींदासीं तूं काठियुनि खे कब्र में कंदे छा यार मां काठियूं खयूं थो वञे जेको करणो अथई कर बारी बारी मत सिकियूं सुम्हण नमाज़ पढ़ियूं सजो करियो ईअं हिकिड़ो माण्हू अचे मन बि थो हुजेसि ऐं चौरी हुजेसि खीर जी भरियल ताज़ो ॾुधल खीर गॾिजी हुजे गरम गरम मानी खणी अचे हज़रत ॿिया माण्हू साईं फ़क़ीर पुछो तूं केरु आहीं ताज़ियूं ताज़ियूं मानियूं खीर इसी मां हिन फतुल शाह रहमतुल्लाह अलैह जो कुहारीदार आहियां दरगाह जो ख़िदमत गुज़ार मुजावर आहियां मुंहिंजो इहे सभु पंधु कर पहिरियों ॻोठा मां हींअर सोमाई पढ़ी सुतुसि तुंहिंजा अखि लॻी ख़्वाब में ॾिसां थो इहो बुज़ुर्ग मज़ार वारो इहो आयो आहे चए थो त मुंहिंजा महिमान आया थी दरगाह ते उन्हनि खे मानी खाराई चई ज़ाल खे उथारियो मानी पचरायमि वरी ॿियो मूंखे ॿुधुमि पंहिंजो सिजल ते खां ॿुधो हुयुमि वरी जो ॿुधुमि त चौरी भरिजी वई खीर मानी खीर खणी आयमि चए हिकिड़ो काठियूं न खणण ॾे हाणे वरी मानी अल्लाह जा पाना पंहिंजी मुर्शिदनि जी ख़िदमत कयूं उनखे अल्लाह रंग लाए हिते अल्लाह जा साहिबाना फ़क़ीर महिमान ईंदा ओरे परे खां पंजाब बलूचिस्तान सरहद परे परे खां अल्लाह जा बाना ईंदा तव्हां सभु उन्हनि जी ख़िदमत कजो तव्हां सभु उन्हनि जी फ़क़ीरनि खे मानी खाराइण पाणी पीआरण कंहिंजी जुती जोड़ियो हिते जेको ॿाहिरियों माण्हू अचे न उन सां अहिड़े प्यार सां मिलो ईअं सम्झे त मां पंहिंजनि में
सीटिया बैठा हो जो तुम पर मेहमान है तो मेहमान आए हो तुम्हारे घर धनी आए हो इतना घर मुर्शिद मस्तानों पे जो घर है मैं जो जितना इतने से मेहमान की दाई पूरी खिदमत करना है ये मुर्शिद जो तड़ो पंद्रह तड़ो समझो सुभान अल्लाह समझो कि ये मारनी कड़ी खा रहे हो कि ये पानी पी रहे हो मदीने वाले साईं फरमाते मन अरवा कबदन जाएगन फलहुल जन्नह जेको प्यासे जिगर के पानी प्यारे रजाए उन जला जन्नत सुभान अल्लाह पानी पे प्यारा करीबन करीबन फरमायो त के वटी मेहमान अचन था मेहमान के मानी खाराए जो इकड़े मेहमान के मानी खाराइण जे करे अल्लाह ताला टिन मानन के बख्शी दो एकड़ो घर धणी जे जो खर्चा को मानी को जरा पैसो कढे तो एकड़ो उन्हें के अल्लाह ताला बख्शी चली बियो जेका मानी पंचायत थी या जे गुरते तो पुरची उन्हें के अल्लाह बख्शी जो जेको मानी खणी खाराए खड़ी खाए अल्लाह उन्हें के बख्शे साईं फरमाए अल्लाह जो शुक्र आहे असांजे खिदमत गुज़ारन खे बि विसारियो उन्हें घर धणी खे तो माफ़ी मिले घर धजाणी खे बि माफ़ी मिले पर जेको खड़ी खाराइण वारो अल्लाह ताला उन्हें के बख्शे फकीरन की खिदमत कजो उन्हनि खे पंहिंजो मानी खाराइण प्यार खिदमत में संदरा क्यों क्या बीठा जो मेहमान अचनि